तव्हां कॾहिं खां वठी शाइरी शुरू कई? ही अदबी शौक़ु मूंखे 69 में मां हिकिड़े क्रिमिनल केस में घुरबल हुयुसि जो मां हितां नौशहरे खां कोटड़ीअ ताईं वेंदो हुउसि ऐं उते कोटड़ीअ जे SPM जे कोर्ट जे अहाते में वेठो हुउसि त मूंखे पहिरियों गज़ल जेको आहे सो इलाम थियो। गज़ल जा ॿोल कहिड़ा हुआ? चर्च तो चमन जो गुलज़ार गुज़र सभु पंहिंजा ऐं परावा थिया ग़मख़ार गुज़र सभु मूंखे त मस्तु कहिड़ो महबूब जे माण्हुनि त्या मांदा मस्जिदुनि में मखमूर मंदर सभु मस्जिद ऐं मंदर में ज़फ़र ज़ाहिद न रहियो को साकी न रहियो बाक़ी थियो बर्बाद बशर सभु। उन खां पोइ वरी बेतनि जी इहा हर सनफ़ ते मूं पंहिंजी तब आज़माई कई ऐं बेतब इतां खां शुरू थिया त पूरब पासे पिंबड़ियूं खुपियूं आहिनि खुप ॾिसनि थियूं डूंगरियूं बुखियुनि आहे बुख उते अटकियूं आहिनि जिथे चवणु चुरण चुक पिरीअ हथ परख अज़ल खां अरवाहन में अज़ल खां अरवाहन में काजा आई बात अलस्त रबकुम ये असली इस बात अची न उताग कोल विसारे केचन जा कोल विसारे केचन जा कयां थी कीअं अंदरि अठ पर अंदर में पियूं पुनल जूं पियां हाणे कादर सुण कीअं मादन मवालिन जूं मादन मवालिन जो तूं आई मौला महिरबान मुंहुं बि मिलाए मूं सां जल्द मझां जोलान सास के साजन लाइ अंदर में ओलान ज़िक्र ज़फ़र खे चइजो आहे मस्तीअ में मस्तान तुंहिंजो आला शान आउं गंदरी आहियां। पोइ भला ईअं पंहिंजे इन ज़माने में को इश्क विश्क लॻो या को? साईं इश्क को हिकिड़ो लॻो हुजे त चइजे त हिकिड़ो लॻो इश्कनि जा दास्तान ठही विया साईं। जवानीअ जो ज़मानो हो पोइ जेको आहे सो असां हुस्न जा जेके आहे पुॼारी हुआसीं उन जे करे हसीन शइ जेका बि आहे अॼु ॾींहं ताईं वणंदी आहे। नौशहरो फिरोज़ में जेके माज़ीअ में अदबी सरगर्मियूं थियूं उन्हनि में कुझु शामिलु थिया हूंदा उन्हनि जो को हाल अहवाल ॾियो। हा साईं उन में पहिरीं बज़ में नसीर ठही शाह नसीर जे हवाले सां बज़ में नसीर ठही उन में मां नंढो हुउसि त मूं शिरकत कई। उन खां पोइ वरी बज़ में कमाल अदब ठही जंहिंमें तव्हां बि गॾु हो असां बि गॾु हुआसीं ऐं ॿिया दोस्त बि काफ़ी जेके अॼु दुनिया में न रहिया आहिनि काज़ी नेक मोहम्मद साहब ऐं साईं हिदायतुल्ला ऐं साईं आखुंद अब्दुल अलीम मरहूम उहे दोस्त असांजा जेके ॿियनि लफ़्ज़नि में बुल चवंदा उहे दोस्त असांजा काफ़ी अदबी संगतूं कंदा ऐं तरही गैर तरही मुशाइरा थींदा जंहिंमें अब्दुल शमी अलवरी बि शामिलु थींदो हो ऐं असां उर्दू सिंधी मुशाइरा कयासीं। हिते अख्तर बदानी आयो ऐं उन तरह ॾिनी त मुझको जो बज़्म शहर में अख्तर कहा गया मूं उन खे चयो ईअं निभायोमांसि त मेरे ही गंजे हुस्न को मज़हर कहा गया तुझको जो बज़्म शहर में अख्तर कहा गया नजरें न उठाऊं और देखूं भी न मैं किसको फिर भी मेरी नजर को नश्तर कहा गया नजर को नश्तर कहा गया
फिर भी मेरी नजर को नश्तर कहा गया, काकुल के जो कड़ू को कमर पे गिरा दिया। काकुल के जो कड़ू को कमर पे गिरा दिया, उठी जो महके सुंदर तो अंबर कहा गया। उठी जो महके सुंदर तो अंबर कहा गया, तुझको जो बद में शहर में अख्तर कहा गया, और मेरे ही गंजे हुस्न को मज़हर कहा गया। साईं मुंहिंजी ज़िंदगी सॼी बिखरियल रही, मुंहिंजी शाइरी बिखरियल रही, ऐं उन खे मां यकजा करण में एतिरो वक़्तु लॻायो आहे। हाणे मुंहिंजी इहा आस आहे, इहा मूंखे उमेदु आहे अलाह तबारक ताला में, त मां इहा सॼी इकठा करे ऐं जेको आहे सो इनशाला इनखे छपिराईंदुसि, जंहिंमें मां केॾीमहिल डिॼंदो बि आहियां पंहिंजा शेर पढ़ंदे, छाकाणि त मां हिकिड़ी शिकवा कई भुटे साहिब जे शहीद थी वञण खां पोइ, ऐं उहा जेका मूं शिकवा कई त अहिड़े क़िस्म जा जेके शेर आहिनि, वरी उन्हनि खे छपिराईंदे मूंखे कुझु ख़ौफ़ महसूसु थिए पियो। हा, इन जे करे उहो मूं जेको शिकवा जो शेर चयो, उन में मूं इहो चयो त ए मौला, हिन मुल्क जो अजब को दस्तूर आहे, करशमो या कहर आहे, कातिल थियो मंसूर आहे। काश तूं पोरहत हुजी ऐं हुजी हिन मुल्क में, काश तूं पोरहत हुजी ऐं हुजी हिन मुल्क में, पोइ पतो तोखे पवे त छा थींदो मज़दूर आहे। पोइ पतो तोखे पवे त छा थींदो मज़दूर आहे। ए मौला, हिन मुल्क जो अजब को दस्तूर आहे। माण्हूअ जे मुंहं मां ज़ाहिर थियो वॾेरे जो राज, माण्हूअ जे मुंहं मां ज़ाहिर थियो वॾेरे जो राज, हारीअ खणी हुन जे मथे विधो आहे ताज, पोइ बि मोहसिन खे मुहताज ॾिस कमीणो थो कीअं करे। माण्हूअ जे मुंहं मां मजबूरियूं ज़ाहिर, सुकल सड़ियल चहिरा, बाफ़न अथनि ॿाहिरि, अलाहड़े वार चे ज़फ़र ज़ईफ़नि जी। एडवोकेट बि आहियो, शाइर बि आहियो, अदीब बि आहियो, त इहो सभु कमु जेको आहे सो कहिड़े नमूने हिकिड़े ई जॻह ते कीअं था कयो? साईं, शाइर हुस्न जे झनकार असांखे कयो, ऐं उन छेरो ॾेई ऐं असांखे शाइरीअ ॾे माइल कयो। उन खां पोइ असांजे क़ल्ब जा दरवाज़ा खुलंदा विया, ऐं पोइ असां हुस्न ऐं मिजाज़ में वञी वरी हक़ीक़त में पहुतासीं त माण्हूअ जी मजबूरियूं ॾिठियूंसीं, ऐं उन माण्हूअ सां थियल ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं जेके हिन समाज ऐं मुआशिरे में थियनि पियूं, उन्हनि खे महसूसु करणु शुरू कयोसीं। उन जे करे पोइ हर यानी तबव आज़माई कई आहे, ऐं तंहिंखां पोइ वकालत मुंहिंजो पेशो आहे। उहो हिन मुल्क में तक़रीबन नौजवाननि खे बेरोज़गार करे ऐं मफ़लूज करण जी कोशिशि कई पई वञे, वॾनि माण्हुनि जे पुटनि खे ऑफिसर बि कयो थो वञे, सरमाएदारनि जे पुटनि खे सुठियूं नौकरियूं, कमीशनियूं, भली कुझु बि न ॼाणंदा हुजनि तॾहिं बि कमीशन पास करे था वञनि, ऐं उहे DC थी था वञनि, उहे SP थियो था वञनि, ऐं वॾा ब्यूरोक्रेट थियो था वञनि, छाकाणि त उहे सरमाएदार आहिनि ऐं सरमाएदारनि जा ई औलाद आहिनि। हिते ग़रीब वीचारो वॾी महिनत सां पंहिंजे औलाद खे, नियाणियुनि खे, पुटनि खे पढ़ाए ऐं BA MA LLB कराए
पर उहे वीचारा सभु बेरोज़गार जो बेरोज़गार वारा आहिनि। उन जे करे हिते हिन फील्ड में मुंहिंजो अचण जो वॾे में वॾो मक़सदु इहो हो त जेके माण्हू बेपहुच आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि ऐं मसाइलनि में फसिजनि था, त मां उन्हनि जी मदद करे सघां, जीअं हू कूड़नि केसनि ऐं वॾेरे जे थियल ज़ुल्मनि खां बची सघनि। उन जे करे मां वकालत जे पेशे खे अपनायो ऐं मां अॼु ॾींहं ताईं तक़रीबन मुंहिंजे क्लाइंटनि में 50% खां मथे अलाह जा माण्हू हूंदा आहिनि, जिन सां मां का बि फी कान वठंदो आहियां ऐं उन्हनि जी मां ख़िदमत कंदो आहियां ऐं उन्हनि जी मदद कंदो आहियां। तव्हांजो को शेर ॿुधोसीं, मुंहिंजो लूणु कुॾणो, उहो त को ॿुधायो। साईं, जंहिंसां बि कयमि चङाई तंहिंखां मिली चङाई, जंहिंसां बि कयमि चङाई तंहिंखां मिली चङाई, मुंहिंजो लूणु कुॾणो, मुंहिंजो लूणु कुॾणो। जन लाइ मूं जेल काटियो, झाटू थी तिन झपाटियो। झाटू थी तिन झपाटियो। अॻिते जिन लाइ मूं जेल काटियो, झाटू थी तिन झपाटियो। कोन्हे रही वफ़ाई, कोन्हे रही वफ़ाई, कोन्हे रही वफ़ाई, मुंहिंजो लूणु कुॾणो, मुंहिंजो लूणु कुॾणो। जंहिंसां बि कयमि चङाई तंहिंखां मिली चङाई। जिन लाइ निडरूं फिटायमि, जिन लाइ निडरूं फिटायमि, उन्हनि सिरूं वसायमि, उन्हनि सिरूं वसायमि। कान्हे रही सचाई, मुंहिंजो लूणु कुॾणो, मुंहिंजो लूणु कुॾणो। अहिड़ी तरह सां साईं पंहिंजे जज़्बनि खे, अंदर जे उधमनि खे समुंड जे छोलनि वांगुरु बर्पा थींदे ऐं ज़ाहिर करे ऐं ज़ुबान ते आंदो अथमि, जंहिंमें कुझु मूंखे जेको आहे सो जेको मुंहिंजो भार आहे उहो कुझु हल्को थियो आहे। ऐं उन ॻाल्हाइण सां, सच ॻाल्हाइण सां सभई कावड़िजी वञनि त भली कावड़िजी वञनि, पर मूंखे सच ॻाल्हाइणो आहे। हे जेको हिन टाइम में जेको आहे सो नौशहर में जेके दावाऊं कनि पिया था त असां अदबी ख़िदमत कयूं था, अदबी ख़िदमत कयूं पिया था, रोज़ अख़बारुनि में जेको आहे ॾियनि पिया था त असां हीअं कयो, असां हीअं कयो, उन्हनि जे बारे में कहिड़ो ख़्यालु अथव? साईं, इहे पंहिंजे पाण खे हरू भरू चमकाइण लाइ इहे अहिड़ियूं दावाऊं करे रहिया आहिनि ऐं जेकॾहिं हू असांखे नथा घुराइनि पंहिंजे गॾिजाणनि में त हुननि खे इहा ख़बर आहे त असांजो जेको बि कमु आहे सो हेठि तरे में वञी पवंदो ऐं ही माण्हू जेके आहिनि से अॻिते निकिरी ऐं साइन अप कंदा। तंहिंजे करे हो इन ख़ौफ़ ऐं हिरासमेंट में असांखे कंहिं बि अदबी संगत में दावत नथा ॾियनि या कंहिं बि अदबी गॾिजाणीअ में नथा घुराइनि। नाज़रीन, हे जेको साईं ॻाल्हि पियो थो करे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त नौशहरो फिरोज़ में जेको आहे सो सुठनि अदीबनि, सुठनि ज़हननि, सुठनि दानश्वरनि, सुठनि सूफ़ियुनि, हिननि खे जेको आहे सो नज़र अंदाज़ कयो वियो आहे, ईअं करे सम्झो। ऐं जॾहिं नज़र अंदाज़ कयो वियो आहे त उन्हनि जा बि अखाड़ा कोन था हलनि, उन्हनि जूं तंज़ीमूं कोन थियूं हलनि। साईं, तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन बारे में? साईं, तंज़ीमी माण्हुनि खे, अदबी माण्हुनि खे पोइते रखण सां अदबी सरगर्मियूं ऐं तंज़ीमी सरगर्मियूं कॾहिं बि ज़ोर नथियूं वठी सघनि, छाकाणि त हिन में फ़राख़ दिलीअ जो मुज़ाहिरो करिणो आहे, न की कंजूसाईअ जो मुज़ाहिरो करिणो आहे। ही मौजूदा जेके पाण खे अदीब ऐं शाइर सम्झनि था, इहे मुकमिल कंजूस आहिनि ऐं तंहिंखां पोइ बुज़दिल आहिनि जो डिॼनि था त जेकॾहिं असां सही माण्हुनि खे मास्टर हिदायतुल्लाह खे या ज़फ़र अली शाह खे आणींदासीं त उहे असां खां वधीक कुझु ॿुधाए सघनि था
ऐं पोइ असां जेको आहे सो ॿिए सिफ़ में अची ईंदासीं ऐं पहिरीं सिफ़ में उहे ई हूंदा। जेको आहे तसौफ़ जी बि शाइरी कंदा आहियो उहा त ॿुधायो ई कोन था, कुझु त ॿुधायो न उन मां बि। हा साईं, हिकिड़ो मुंहिंजो ताज़ो शेर आहे, न का गहमा न का गहमी न को घमसान था चाहियूं, असां सूफ़ी सफ़ा आहियूं, सचा इंसान था चाहियूं। वाह वाह साईं, वाह वाह। न की मन में मदाई का न की तन में तवाई का, न की मन में मदाई का न की तन में तवाई का। वाह। मोहब्बत प्यार जो मेलो मगन में दान था चाहियूं, प्यार जो मेलो मगन मगन में दान था चाहियूं, असां सूफ़ी सफ़ा आहियूं, सचा इंसान था चाहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला असांजो हिकिड़ो मजमूओ कलाम अचिणो आहे जंहिंजो नालो आहे माण्हूअ जे मोह मां। माण्हूअ जे मोह मां, माण्हूअ जे मोह मां। पोइ असां उन मजमूए कलाम खे इंशाअल्लाह ताला त पब्लिकेशन कराए ऐं दोस्तनि खे ॾींदासीं। अर्ज़ु आहे साईं त जेकॾहिं असां सभई गॾिजी इहे ख़्यालु रखंदा त तव्हां वारा माण्हू जेके आहिनि ख़्यालु रखंदड़, इहे जेकॾहिं गॾिजी ऐं असां तरही मुशाइरा कोठायूं त छा हीअ असांखे जेको आहे साथ ॾींदा? साईं, हिननि खे साथ ॾियणु खपे, छाकाणि त जेकॾहिं सिखणो या सेखारिणो आहे त पोइ हिन अदबी मैदान में कंहिं बि क़िस्म जी दिलि में का बि गुंजाइश नाहे रखणी, पर फ़राक दिलीअ जो मुज़ाहिरो करिणो आहे। ऐं जेकॾहिं हू असांखे हू इनवाइट कंदा या असां हुननि खे इनवाइट कंदासीं, हू ईंदा त असां हुननि जा थोरा थींदासीं, छाकाणि त को असांजी हुननि सां दुश्मनी त का बि कान्हे का। असां सभु अदबी दोस्त आहियूं ऐं अदबी दोस्तनि खे पाण सां गॾु खणी हलणु था चाहियूं। असांजे ज़माने में वॾा तरह ई मुक़ाबला थिया ऐं तरह ई सनफ़ूं मिलियूं। हालांकि मां ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जो शीदाई रहियो आहियां, पर शाइरीअ जे अंदरि मां सच ज़रूरु ॻाल्हायो आहे। उन जे करे मूंखे यादि आहे त उर्दू सिंधी मुशाइरो थियो, जंहिंमें जेको आहे सो उस्ताद मरहूम समी अलवरी साहब हिकिड़ो असांखे जेका असां तरह ॾिनी त दीवाने दीवाने निकिले, उन जी सिंधी तरह हुई त दीवाना दीवाना निकिता। पोइ असां बि उन ते निभायोसीं, उर्दूअ में बि सिंधीअ में बि। मां तव्हांखे सिंधीअ में ॿुधायां पियो, अटो लटो ऐं अजो घुरनि था, माण्हू सभु मस्ताना निकिता, बबरनि खाई ॿेर घुरनि था, दीवाना दीवाना निकिता। फुरलुट जी बाज़ार गरम आहे, माण्हू मुल लाचार धर्म आहे, दौलत जी ईसार भरम आहे, मैं बिना मैखाना निकिता, बिना मैखाना निकिता, दीवाना 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 निकिता। अहिड़ी तरह सां भुट्टे साहिब जे दौर में असां इहो जेका आहे सा पंहिंजो सच ॻाल्हाइण खां कॾहिं कोन कीमायो। जीअं इंसानु बचा ॼणींदो आहे, तीअं शहर जेके आहिनि से असांजा बचा आहिनि, तंहिंजे करे उहे सभु असांखे पसंदि आहिनि। ऐं असांजी तख़लीक़ आहे उहा अलाह तबारक ताला असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे त असां उनखे तख़लीक़ कयो आहे। बाक़ी जिथे मौज भरियो महिराण वहे, जिथे मौज भरियो महिराण वहे, जिथे हारीअ खे हर ॼाण हुजे, जिथे कणिक सरे सुरहाण हुजे, उते छाकां आहे अंज पियो हर माण्हू। हा साईं, उते छाकां आहे अंज पियो हर माण्हूअ माण्हूअ मुंझ पियो, अचे घातुअड़नि में गुंज पियो।
जिथे मौज भरियो महिराण वहे, जिथे कणिक सरिया सुरहाण हुजे, जिथे हारीअ खे हर ॼाण हुजे, उते छाकाणि आहे आंज पियो। छो पियो आहे? हर माण्हूअ मुंझ पियो, अॼु घातोड़नि में गुंज पियो। अहिड़ी तरह सां इहा बि सीरी तमामु घणी हली अॻिते। नाज़रीन, ही प्रोग्राम जेको आहे इहो इते ख़तमु कोन थो थिए। तमामु उहे माण्हू नज़रअंदाज़ कयल जेके अदीब बि आहिनि, शाइर बि आहिनि, लेखक बि आहिनि, सभु कुझु आहिनि, वॾा ज़हन आहिनि, उन्हनि वटि बि असां पहुचंदासीं। वरी बि जल्दी ईंदासीं तव्हां वटि। कचहरियूं क़ाइमु।